फकीरन जा चेहरा नूर वारा जिक्र जी तासीर कल्ब जे जिक्र जी तासीर उन जे चेहरन ते ज़ाहिर थींदी है तहज्जुद रात जो लिकी पढ़ंदो आहे सुबुह जो उन जे चेहरे ते उन जो नूर मणिया उन जो चेहरो परे फकीर ते जेडी मल शहजादी जी नजर पई तो उन शहजादी के बुराई जो ख्याल पैदा थी नौकरियाणी के मोकली ने फकीर घोरारू के वठी फकीर के वठी औरत महल अकेलो कमरो खाली के ॾिसण वारो न पसण वारो न झलण वारो न पलण वारो न रोकण टोकण वारो औरत उनके पंहिंजी ख्वाहिश जो इज़हार कयो त मां ही चाहियां थी तोसां कुर्बत चाहियां थी फकीर चयो त मूं सॼी ज़िंदगी अल्लाह अल्लाह कंदे गुज़ारी आहे पंहिंजे रब जो ज़िक्र कंदे गुज़ारियो आहे अॼु जेकॾहिं मां ही बुराई कयां ऐं क़यामत जे ॾियारे मां पंहिंजे नबी जे अॻियां कहिड़ो कंदु खणंदुसि पंहिंजे मालिक जे हुज़ूर में मां कहिड़ो कंदु खणंदुसि मूंखां जॾहिं पुछियो वञे त मां कहिड़ो जवाबु ॾींदुसि सरतियूं सैयद मुंहिंजे आतण पासे ईंदो हाल ॾिसी हीणो मीर मयारूं ॾींदो सोन सनाई थींदो गिलत मझारा चांदी वो हैफ मुझे हाल मथे ऐं वेठी हसवांदी सुटुकती में नासरतियूं वेल विञ बिहामी वेई सुटुकती में नासरतियूं वेल विहामी वेई निंडनियो वाच खुली कपह उडामी वेई ओ सुट सरत ने सब ठाए सिर जी कयूं सेरा दीवो हैफ मुझे हाल मथे जे चोरिया चरखो ता तथिया ताज़ी हिक जे ॾुने में हिकर रूह कया राज़ी वेल विञाय में वेही वेल विञाय में वेही इन दर्द कैसे वो है मुझे हाल मथे है बेटी हसवांदी सोची अज जे जिना कया शहजादी अॻियां झलण वारो केर नाहे ॾिसण वारो केर नाहे पर वाहिदुल क़हार ॾिसे मदीने वारो साईं मुझो सोनो नबी मुझे अमलन खा मुतलिया हुजूर वट मुझे अमल पेश पिया थियन मां पंहिंजे नबी जे अॻियां कहिड़ो कंदु खणंदुसि औरत चयो मुझी ख्वाहिश तोखे अॼु पूरी करणी आहे इहो कमु मूंखों न थी सघंदो चईं त क़त्ल कराईंदी माए जे क़त्ल करी मारे छॾी उफट मारी क़बूल पर बद किरदारी में पंहिंजो बदन गलीज़ न कंदुसि औरत लालचू ॾियण लगी खौफ ॾियण लगी पर अल्लाह जे बाने हर तरह सां इनकार कयो आहे पर माई मुड़न वारी न हुई
फकीर सोचो तहाने को बहानो कया हिन बद किरदारी मां कीअं जान छड़ाया। शहजादी के चीन मुखे हाजत बशरी हाजत जरूरी थी आए काकूस में वञणो आ। दरवाजो किथे आ कि हे दरवाजो अंदर वियो। छा कयई अल्लाह जो खौफ रब जो खौफ मदीने वाले साईं जी मोहब्बत छा कयई जो आ गिलाज़त किरपिटी खणी पंहिंजे बदन खे मली पंहिंजे चेहरे ते गंद मली उहा गिलाज़त पंहिंजे चेहरे ते मली बाहर निकतो। शहजादी ॾिठो अरे ही त कुझु चरियो आहे त पागल आहे कढोसि मुंहिंजे माल मजा। मूं सम्झो हे सुहिणो जवान आहे पर हे त कुझु चरियो आहे कढोसि धिके ॿाहिरि कढियऊंसि तड़े ॿाहिरि कढियऊंसि। ही वियो वञी गुस्ल कयई मस्जिद में अची बरकातूं नफ़िल शुक्राने जो पढ़ी। ओ मुंहिंजा मौला अॼु शैतान मुंहिंजो ईमान थे फुरियो अॼु तो मुंहिंजो ईमान बचायो आहे। मुंहिंजा मौला मां तुंहिंजो शुक्र थो अदा कयां शुक्राने जो नफ़िल पढ़ियो आहे। रात थी आहे सुतो आहे अञा अख लॻी आहे त हसनैन जे नाने जो दीदार थी वियो। मदीने वारे साईं जी ज़ियारत थी आहे। फरमाइनि था मुंहिंजा प्यारा ओरे आ तोखे भाकुर पाया। ओरे आ तोखे सीने सां लाया जो तो पंहिंजो पाण खे गुनाह खां बचायो आहे। साईं जन पिया वेझो सॾ में मां पियो शर्मसार थिया त आऊं कीअं विझां हींअर हेर अंगण तुंहिंजे अचण जी मुंहिंजा मेरा पेर अंगण तुंहिंजो उजरो मां त बदबूदार गंदो आहियां मुंहिंजो सुहिणो पाप मुंहिंजो मदीने वारो ख़ुशबूदार मां कीअं साईं जे वेझो वञा। साईं जन हथ मुबारक सां मूंखे पंहिंजे करीब करे भाकुर पातो आहे। फरमाइनि था तो मूंखे ख़ुशि करण जे लाइ कल्ह पाण खे ज़िना खां बचायो आहे पंहिंजे बदन खे बदबू लाती आहे। अॼु बदबू जी जाइ ते असां तोखे ख़ुशबू था लॻायूं वञूं। सरकार पंहिंजो दस्ते करम फेरायो आहे हथ मुबारक बदन ते घुमायो आहे त बदन मजा मुश्क जी ख़ुशबू अचण लॻी। जेॾी महिल मदीने वारे मीर भाकुर पातो त हिनखे विलायत जा आला खां आला मकाम मिली विया। बदन मां ख़ुशबू अचण लॻी। सुबुह जो सुजाग थियो आहे त घर ख़ुशबूदार कमरो ख़ुशबूदार बिस्तर ख़ुशबूदार जितां लंघे उहा गली ख़ुशबूदार जिते वेहे उहा जाइ ख़ुशबूदार। ॾींहं जो ख़ुशबू रात जो ख़ुशबू सुबुह जो ख़ुशबू शाम जो ख़ुशबू देश में ख़ुशबू परदेस में ख़ुशबू हिन जे बदन में ख़ुशबू हिन जे कपड़नि में ख़ुशबू ख़ुशबू ख़तम न पई थिए। ॾींहुं गुज़रियो हफ़्तो गुज़रियो महीनो गुज़रियो साल गुज़रियो ख़ुशबू न खुटी। जंहिंखे मदीने वारो ख़ुशबूदार बणाए वो जेको पाण खे बदबू लॻाई हुई उन जो बदलो मदीने वारे मीर सदाई जी ख़ुशबू ॾेई। मुंहिंजा दोस्तो पुट जाओसे उन पुट जे बदन मां ख़ुशबू पोटो थियो उन पोटे जे बदन मां ख़ुशबू सत पीढ़ियुनि ताईं जेको ॿार ॼमे उन जे बदन मां ख़ुशबू पई अचे। सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।
मदीने वाले ताजदार फरमाएगा सल्लतिल मरअतु खम्सहा व हसनत फरजहा व अताअत बअलहा दखलत मिन अय्य अबवाबिल जन्नत शाअत। साईं फरमाता जेका औरत टे कम करे जन्नत जा अठई दर हुन जिला खुली वींदा। जेड़े दर मां वञण चाहे हर दर खुलियल हूंदो। उन न्याणी जे लाइ उन औरत जे लाइ जेका टे कम कंदी आहे ओ मुंहिंजी अम्मा मुंहिंजी भेण कन खोले ॿुध। साईं फरमाईंदा टे कम करण वारी औरत मुंहिंजी उम्मताणी जन्नत जा अठई दर खुली वेंदा। पहिरें नंबर ते उहा औरत जेका पंहिंजा 5 फर्ज़ पढ़े थी, 5 नमाज़ूं 5 वक्त नमाज़ूं अदा करे। वह हसनत फरजहा पंहिंजे शर्मगाह के गुनाह का बचाए, ज़िना का बदकिरदारी का पान के बचाए। ॿियो नंबर 6 नंबर ते वह अताअत बअलहा पंहिंजे मुड़स जी फर्मा बरदारी करे। 5 वक्त नमाज पढ़े, शर्मगाह के गुनाह का बचाए ऐं मुड़स जी फर्मा बरदारी करे। साईं फरमाईंदा टे कम जे औरत कया या जन्नत ना बेहश्त ना जन्नत। पर 8 दर उन जे लाइ जन्नत जा खुली वेंदा। सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि या सही बुखारी में, जामिअ तिरमिज़ी में हजरत सैयदना सहल बिन साद साइदी रदी अल्लाह ताला अन्हु का रिवायत है। साईं फरमाता मैं यज़मन ली मा बैन लिहयैहि व मा बैन रिजलैहि तज़म्मनतु लहू बिल जन्नह। साईं फरमाता बिन उज़वन जी जेको मूंखे ज़मानत ॾिए उन जे जन्नत जो मां मुहम्मद ज़ामिन आहियां। बिन उज़वन जी तव्हां ज़मानत ॾियो, जन्नत जो ज़ामिन मदीने वारो साईं आहे। मुस्तफ़ा सोणो जंहिंजो ज़ामिन पवे इहा ज़मानत खपे, कंहिंखे खपे। साईं फरमाइनि था मां बैन लिहयैहि व मां बैन रिजलैहि हिकिड़ो उज़वो जेको ॿिनि ॼाड़ियुनि जे विच में यानी ज़बान, ॿियो जेको ॿिनि टंगुनि जे विच में यानी शर्मगाह, इन्हनि ॿिनि उज़वनि खे बचायो गुनाहनि खां। ज़बान खे गिला, गीबत, कूड़, लानत, मलामत, बोतान, ज़बान खे गुनाहनि खां बचायो। पंहिंजे शर्मगाह के ज़िना खां, बदकिरदारी खां, छोकरेबाज़ी खां, मुश्तज़नी खां, जानवरनि सां बुराई करण खां पंहिंजे शर्मगाह के बचायो। साईं फरमाईंदा मां तव्हांजो जन्नत जो ज़ामिन आहियां। सल्लल्लाहु अलैहि या रसूल सल्लल्लाहु अलैहि पूरे ध्यान कयो, थकजी त न पिया आहियो। असांजो हिन दुनिया में सब खां वॾो सॼणु केरु आहे? सभिनी खां वधीक असांजो ख़ैर ख़ाह वरी चओ मदीने वारो मीर। साईं फरमाइनि था त मूंखां पोइ ते पंहिंजी उम्मत ते हिकिड़ो ॾाढो खुटको थी पियो आहे।
मूंखे ॾाढो ख़दशो थी पियो आहे, मूंखे ख़ौफ़ थी पियो आहे मुंहिंजी उम्मत जो। साहबनि पुछियो साईं कहिड़ो? साईं फरमाइनि था इन अख़वफ़ मा अख़ाफ़ अला उम्मती मिन अमल क़ौम लूत। मूंखे मुंहिंजी उम्मत जो खुटको थी पियो आहे त मूंखां पोइ ते मुंहिंजी उम्मत लूत अलैहिस्सलाम जी क़ौम वारो किरदार यानी छोकिरो छोकिरे सां मर्द मर्द सां बुराई करे, मूंखे इहो खुटको थी पियो आहे त मूंखां पोइ तव्हां इहो कमु न कयो। छोकिरे बाज़ी मर्द मर्द सां नर नर सां। साईं फरमाइनि था मूंखे इन ॻाल्हि जो खुटको थी पियो आहे। ईअं बि न चवंदो कि ज़िना जो खुटको थियो आहे त मथां औरतुनि सां ज़िना कयो, न। साईं फरमाइनि था मूंखे खुटको थी पियो आहे, मथां छोकिरे बाज़ी में मुब्तला थी वियो। ऐं जेको मुस्तफ़ा सोणे खे खुटको थियो अॼु उम्मत उन शइ में या थो ॾके, मूंखे चवंदे मुंहिंजी दिलि थी कंबे। जाहिल खॾ जे तरे में वञी पवनि, पढ़िया लिखिया मदरसनि वारा दर बंदि कराए ज़ोर ॾियण वारा हुजरा पलीत थी विया, खुदा जो ख़ौफ़ निकिरी वियो, अल्लाह जे कहर जो ख़ौफ़ निकिरी वियो। पाण खे फ़कीर भी समझे तो, पाण खे अहले इल्म भी समझे तो। पुट आलिम जो कमु इहो नाहे, फ़कीर जो कमु इहो नाहे, ज़ाकिर जो कमु इहो नाहे। मुंहिंजो उस्ताद पियो चवे पियो त हिन दौर में का छोकिरी घर खां निकिरी वञे उनखे एतिरो खुटको न आहे जेतिरो लसे छोकिरे खे खुटको। साईं फरमाइनि था इन मिनल अमरद लमअतुम मिनल हूर। लसे छोकिरे में हूर जे हुस्न जी झलक हूंदी आहे। हूर जन्नत में जेके हूरूं मिलंदियूं न, हूर जे हुस्न जी झलक लसे छोकिरे में हूंदी आहे। जीअं पराई औरत जो चेहरो ॾिसण हराम आहे, तीअं लसे छोकिरे जंहिंखे ॾिसण सां मन में शहावत जो हेजान बरपा थिए, इएं अमरद छोकिरे खे बेरीश बेॾाड़े खे ॾिसण बि इएं हराम आहे। चओ वरी चओ, बेरीश छोकिरे खे बेॾाड़े छोकिरे खे ॾिसण बि इएं हराम आहे। मुंहिंजा दोस्तो हज़रत बुरीदा रज़ी अल्लाह ताला अन्हु रिवायत फरमाइनि था, साईं फरमाए त मा नक़द क़ौमुल अहद इल्ला कानल क़त्लु बैनहुम। जेके क़ौम वारा वाइदा टोड़ींदा उन्हनि में खून रेज़ी घणी थींदी, रत हारण शुरू कंदा जेके वाइदा टोड़ींदा। वला ज़हरतिल फाहिशतु फी क़ौमिन इल्ला सल्लतल्लाहु अलैहिमुल मौत। जे क़ौम वारा छोकिरे बाज़ी कंदा, बेहयाई कंदा, उन में नागहानी मौत घणो थी वेंदो। ओचितो माण्हू मरी वियो, हादसे में मरी विया, एक्सीडेंट में मरी विया, जहाज क्रैश थी वियो, माण्हू 100 माण्हू मरी विया, जाइ किरी पई माण्हू मरी विया, ॿोॾ अची वई माण्हू मरी विया। मौत आम थी वेंदो जंहिंमें छोकिरे बाज़ी घणी थींदी, उन क़ौम में मौत घणो थी वेंदो। पोइ वेठा मदीने वारे साईं फरमायो त अल्लाह 7 आसमाननि खां मथे 3 भेरा लानत कई आहे, 3 भेरा लानत कई आहे कहते मलऊन मन अमिल अमल कौम लूत, मलऊन मन अमिल अमल कौम लूत, मलऊन मन अमिल अमल कौम लूत। 3 भेरा मदीने वारे साईं पंहिंजे ज़बान पाक सां फरमायो त 7 आसमाननि खां मथे अल्लाह ताला 3 भेरा इन माण्हू ते लानत कई आहे जेको छोकिरे बाज़ी थो करे, मर्द मर्द सां बुराई थो करे। अल्लाह इन जे मथां लानत कई आहे। मुंहिंजा दोस्तो
रब्बुल आलमीन जल्ल शानो शाला असा मुसलमानन के बुरायुन खां बचाए। जो सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या इमाम तबरानी इमाम बैहकी रिवायत दी यासीन अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु तो फरमाए हबीबन फरमायो अरबातुन युस्बिहून फी गदबिल्लाह व युमसून फी सख्तिल्लाह। चार बदबख्त हैं सुबह जो बि अल्लाह जे कमर में उथंदा आहिनि शाम थींदी आहे अल्लाह जे घर में हूंदा आहिनि। चार बदबख्त सुबह बि अल्लाह जे गिरफ्त में शाम बि अल्लाह जे गिरफ्त में। सुबह जो बि उन्हनि ते रब डंबरियल हूंदो आहे शाम जो बि अल्लाह उन्हनि ते कावड़ियल हूंदो आहे यानी सारो ॾींहुं अल्लाह जे डंबर में हूंदा आहिनि। चार क़िस्मनि जा माण्हू कुल तो मन हुम या रसूल अल्लाह मूं अर्ज़ कयो या रसूल अल्लाह ये केर चार आहिनि कहिड़ा बदबख्त चार आहिनि। क़ालल मुतशब्बिहून मिनर रिजाल बिन्निसाए उहे मर्द जेके औरतुनि सां तशबीह कनि इहे सुबुह शाम रब जे डंबर ऐं कहर में। मर्द कपड़ा ज़नाना पाए ॻाल्हाए ज़ालुनि वांगुरु औरतुनि सां तशबीह करे औरतुनि सां मुशाबिहत करे मायुनि जहिड़ो बणिजे मायुनि वारा लटा पाए मायुनि वारी चाल ढाल इख्तियार करे इन माण्हू ते अल्लाह जी कावड़ ऐं कहर हूंदो आहे। वल मुतशब्बिहात मिनन निसाए बिर्रिजाल उहे औरतूं जेके मर्दनि सां मुशाबिहत कनि आहे माई पर पटको वरी मर्दनि वारो पाए कपड़ा मर्दन वारा पाए ॻाल्हाए मर्दन वांगुरु। इन औरत ते अल्लाह जो डंबर कहरा ये थिया। टियों साईं फरमाइनि था वल्लज़ी यातिल बहीमत उहो माण्हू बि अल्लाह जे डंबर ऐं कहर में सुबुह शाम थो करे जेको के जानवर सां बुराई करे चौपाए जानदार सादार सासी सां वञी कारो मुंहुं करे इहो बि अल्लाह जे डंबर ऐं कहर में आहे। वल्लज़ी यातिर रिजाल साईं फरमाइनि था चौथो उहो बदबख्त आहे जेको मर्द थी करे मर्दनि सां बुराई करे। सूबे सरहद में 5-7 साल अॻु में ज़िलज़िलो आयो तव्हांखे यादि हूंदो वॾो नुक़सानु थियो शहरनि जा शहर मलिया मेट थी विया शहरनि जा शहर सुफ़े हस्ती था मिटी विया ज़िलज़िले में। ऐं उहो ज़िलज़िलो कीअं आयो हो उहो पाकिस्तान जे मीडिया ते बि ॻाल्हि हुई त हिकिड़े मर्द सां शादी कई ॼञ वठी वियो। मां तो जाने पठान त गैरतमंद हूंदा आहिनि पर इहो कीअं हिननि को कमु थियो ॼञ वठी वियो मंगणा हार ॻाइणा वॼाइण वारा ॼञ वठी वियो कारो मुंहुं त हिननि ॼाञनि जो बि थियो न जेके गॾिजी विया मर्द सां वञी शादी कंहिंजी शादी थींदी आहे शादी करे मोटी आयो ॿिए ॾींहं ते इहो ज़िलज़िलो आहे। पोइ मूं पहिरीं अर्ज़ु कयो त सुखनि सां गॾु मुंहिंजा दोस्तो हाफ़िज़ इब्न कसीर थो आणे त जेको छोकिरे बाज़ी करे 4 ख़लीफ़नि उन जे लाइ फ़ैसिलो ॾिनल आहे त उन खे बाहि में साड़ियो। जेको मर्द सां बुराई करे 4 ख़लीफ़नि जी फतवा ॾिनल आहे त इन खे बाहि में साड़ियो। पहिरियों हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी फतवा आहे ॿियो हज़रत मौला अली शेर ख़ुदा जी फतवा आहे टियों अब्दुल्ला बिन ज़ुबैर चौथो हशाम बिन अब्दुल मलिक। इन्हनि 4 ख़लीफ़नि बादशाहनि जी इहा कॾियल राय आहे त जेको मर्द सां बुराई करे उन खे बाहि में साड़े छॾे। हज़रत सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु जे ज़माने में जॾहिं मुल्क फतह थिया न
हज़रत अबू बकर जे दौरे खिलाफत में हिकिड़ो वाक़ियो थियो जो हिकिड़े मर्द सां बेहयाई कई, पोइ पकड़िजी पियो। उहा ॻाल्हि उन उतां जे जेको गवर्नर हो उन हज़रत उमर साईं हज़रत अबू बकर साईं खे लिखियो त साईं हीअं हिकिड़े माण्हू मर्द सां बुराई कई आहे, हाणे तव्हां ॿुधायो त इनखे कहिड़ी सज़ा ॾियो। असां वटि ज़िना जी सज़ा त मौजूदु आहे, बाक़ी छोकिरेबाज़ी जी सज़ा उहा कहिड़ी ॾियूं तव्हां ॿुधायो। हज़रत अबू बकर सिद्दीक़ हुज़ूर जे सभिनी सहाबनि खे गॾु कयो। साहबियो तव्हां राय ॾियो, तव्हां हुज़ूर जन फरमाया त असाबी कन नुजूम बेअय्यिहिम इक्तदैतुम इहतदैतुम, मुंहिंजा सभु सहाबी सितारनि वांगुरु जंहिं पुछियो लॻंदो हिदायत वारा थींदा। तव्हां साहबी राय ॾियो त हिन माण्हू मर्द सां बुराई कई आहे, इनखे कहिड़ी सज़ा मिलणु खपे। पोइ पहिरीं हज़रत अली खां पुछे فيهم علي بن ابي طالب فقال علي ان هذا ذنب لم نعمل به امه الا امه واحده ففعل الله بهم ما قد علمتم ارى ان تحرقه بالنار। हज़रत मौला अली खां मशवरो पुछो हज़रत अबू बकर त अबू बकर पुछो त मूंखे अली तूं मशवरो ॾे। हुज़ूर जन फरमाया त हक़ अली सां अली हक़ सां, जिते हक़ हूंदो उते अली हूंदो, जिते अली हूंदो उते हक़ हूंदो। अली हक़ खां धार न थींदो, हक़ अलीअ खां जुदा न थींदो। अली तूं ॿुधा, तूं मूंखे ॿुधा त इनखे कहिड़ी सज़ा ॾियूं। त हज़रत मौला अली फरमाया त इहो अमल सिर्फ़ु हिकिड़ी क़ौम अॻियुनि में कयो हो, लूत अलैहिस्सलाम जी क़ौम। उन्हनि खे जेका रब सज़ा ॾिनी तव्हांखे ख़बर आहे, उन्हनि जा शहर ऊंधा करे रब ग़रक़ करे छॾिया हुया। हाणे मूं अलीअ खां पुछो था न मशवरो, मुंहिंजी राय आहे हिनखे बाहि में साड़ी। हज़रत अबू बकर चयो मुंहिंजी बि दिलि जी ख़्वाहिश इहा आहे त हिनखे बाहि में साड़ियो। पोइ सभिनी सहाबनि गॾियल राय ॾिनी, हिनखे बाहि में साड़ियो। असहाबनि जो गॾियल फ़ैसिलो थियो, पोइ ख़त लिखियो उन गवर्नर खे त हिनखे बाहि में साड़ियो जे मर्द सां बुराई कई। अॼु माण्हू इन कम खे गुनाह नथा सम्झनि, बुराई नथा सम्झनि। मुल्कनि में कानून पास थिया आहिनि। असां वटि बि हिन जेके असां वटि पेनू वेठा आहिनि न बादशाह पेनू, जे चयो त बेगर्स कांट बी चूज़र्स, इहो जेको पेनू वेठो आहे हींअर शहबाज़ शरीफ़, इन्हनि बि अहिड़ो कानून पास कयो, पोइ सॼे मुल्क जा आलिम उथी पिया। पोइ लॼऊं कॼऊं खणी पोइ हिते मुड़े न त इहो पाकिस्तान में बि कानून पिया हूंदो त भली मर्द सां वञी शादी करे। कन मुल्कनि में त इहो कानून पास थी चुको आहे। अलाह शाला असांजे मुल्क खे बचाईंदो। मुस्लमानो इन बुराई खां पाण खे बचायो जे मुस्तफ़ा जा आशिक़ आहियो, जे मदीने वारे जो कलमो पढ़ियो आहे त ज़िनाकारी खां, बदकिरदारी खां, बेहयाई खां पाण खे बचाईंदो। जेको पाण खे बेहयाई खां बचाए थो, मदीने वारे साईं जे क़यामत जे ॾियारे शफ़ाअत वारे झंडे जे लवाउल हम्द जे झंडे जी ऐं हिकिड़ी ॻाल्हि बि चवणी आहे, तवजो मूं कयो। पंहिंजे घर वारी हलाल आहे, ज़ाल आहे, निकाह वारी आहे, हलाल आहे, पर जेको पंहिंजी घर वारी सां पुठे रस्ते खां अचे, मदीने वारे साईं फरमायो त अलाह ताला हक़ ॻाल्हि चवण में शर्म न कंदो आहे। रब खे हक़ ॻाल्हि ॿुधाइण में हया न थींदो आहे। त हक़ वारी ॻाल्हि माना हाणे जलसे में असां साईं दिलबर साईं वरी अहिड़ियूं ॻाल्हियूं वरी जलसे में थो करे, माण्हू चवंदा। मदीने वारे साईं फरमाए त अलाह हक़ चवण में आर न कंदो आहे, इनकार न कंदो आहे। अलाह ताला हक़ चवण में हया न कंदो आहे। मां मुहम्मद तव्हांखे ॿुधायां थो, मुंहिंजे रब मूंखे चयो आहे त पंहिंजे उम्मत खे ॿुधाए पंहिंजे घर वारियुनि खां पुठे रस्ते में न ईंदा। हक़ जी ॻाल्हि आहे। जेको रस्तो रब ठाहियो आहे उन रस्ते सां भली अचो, 100 भेरा अचो, मनो कान्हे। पुठे रस्ते सां अचणु, हक़ चवण में रब मुमानियत नथो करे। हक़ चओ, हक़ ॿुधायो। रब थो फरमाए त पंहिंजे घर वारी खे पुठे रस्ते सां जेको अचे थो उन ते अलाह जी लानत आहे। चओ उन ते अलाह जी लानत आहे, उन ते रब जी लानत आहे।
ऐं मदीने वारे साईं जी हदीस आहे इमाम तिरमज़ी इमाम नसाई इमाम इब्न हिब्बान रिवायत आंदी आहे साईं फरमाइनि था त ला यंज़ुरुल्लाह अज़्ज़ व जल इला रजुलिन अता रजुलन औ विमरअतन फी दुबुरिहा साईं फरमाइनि था क़यामत जे ॾियारे अल्लाह हुन ॾे निहारींदो ई न जेको मर्द सां बुराई करे या मर्द पंहिंजी ज़ाल खे पुठे रस्ते सां अचे क़यामत जे ॾियारे अल्लाह हुनखे निहारींदो ई मूंखे हिकिड़े हंधि मां वियुसि मूंखे हिकिड़ी चिठी मिली चई त साईं दिलबर साईं तव्हां असांजा मुर्शिद आहियो असां हिन ॻोठ जूं न्याणियूं तव्हांखे ख़त थियूं लिखूं हिन ॻोठ जूं न्याणियूं तव्हांखे ख़त थियूं लिखूं असांजे मुड़ुसनि खे चओ उन्हनि खे हक़ सच चओ असांखे पुठिएं रस्ते खां इस्तेमालु न कयो ॿुॾी मरण जी ॻाल्हि आहे न मुस्लमाननि जे लाइ के हिकिड़ी न उन्हनि औरतुनि जो इज्तमाही मूं ॾे उहा चिठी लिखियूं त साईं पंहिंजे हिन तकरीर में तव्हां हिन ॻोठ वारनि खे सम्झायो हिन ॻोठ जे अक्सर माण्हुनि जी इहा आदत आहे भला असां हक़ु तव्हांखे न चवंदासीं ॿियो केरु चवंदो असांजो हक़ ज़िम्मो आहे न तव्हां मूं वटि अचो त मां भत खाइण जे लाइ तव्हांखे थोरी घुरायो आहे भत अचे खाओ भत अलाह तव्हांखे गंज रोज़ी ॾिनी आहे पंहिंजे घर में खाओ था मूं तव्हांखे घुरायो इन जे लाइ त हक़ जी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां न हे मूं ई भरिजे थी पई इहा ॿियनि ताईं पहुचायो इहो पैगाम ॿियनि ताईं पहुचायो ऐं हे अदो शाहनवाज़ अलाह ख़ुशि कंदुसि इहे मुंहिंजूं केसूं जेके आहिनि पंहिंजे यूट्यूब चैनल ते बि रखंदो कर अलाह तोखे मदीने वारे जो दीदार कराईंदो हक़ जो पैगाम फैलायो ॿियनि ताईं पहुचायो अल्लाह ताला जल शानु शाल असां सभिनी खे अमल करण जी तौफ़ीक़ ॾे बुराइनि खां बचाए बेफ़रमानियुनि खां बचाए मदीने वारे साईं जे फरमाननि ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए वमा अलैना इल्लल बलाग आबाद हुजो ऐं इंशाअल्लाह ताला सूमर ते अॼु आचर आहे सुभाणे इंशाअल्लाह मुंहिंजी फ्लाइट आहे सुभाणे वञा पियो मदीने शरीफ़ अलाह कंदो तव्हां बि हलंदो अलाह साईं तव्हांखे बि हाज़िरी नसीब कंदो इंशाअल्लाह मां तव्हांजे लाइ दुआ घुरंदुसि उते साईं जे दर ते वञी कदमनि में वेही मूं सां वाइदो कयो जेका मां ॻाल्हि तव्हांखे चई आहे उन ते अमल कंदव मुंहिंजे ॻाल्हियुनि ते अमल कंदव इंशाअल्लाह मां तव्हांजे लाइ साईं जे दर ते बैतुल्लाह में अल्लाह जे घर कारे जुबे में हथ विझी मां हिकिड़ी गुज़ारिश कंदुसि त तव्हां हीअ मजलिस छॾींदव न दिलबराबाद जी या करमपुर शरीफ़ जी या सालियाबाद हिदायताबाद जलसो छॾींदव न 15 शोभान जी यादगार आहिनि 15 त या परे आहे 15 जी भॻवाट छोकिरो खे दावत ॾेई छॾियो त इहा बि तव्हांखे दावत हुजे इंशाअल्लाह ताला अलाह साईं असांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाईंदो मदीने वारे साईं जे सदके रब सभिनी जा बेड़ा पार رب اغفر وارحم وتجاوز ما تعلم إنك تعلم ما لا نعلم إنك أنت الله الأعز الأكرم رب اغفر وارحم وتجاوز ما تعلم إنك تعلم ما لا نعلم إنك أنت الله الأعز الأكرم يا رب بالمصطفى بلغ مقاصدنا واغفر لنا ما مضى يا واسع الكرم يا الله هن ساری جماعت راضی سبنی जे दिलनि जूं मुरादूं पूरियूं या अल्लाह सभिनी खे मदीना तय्यबा जी हाज़िरी नसीब इश्क ऐं अदब सां हबीबनि जे बारगाह बेकस पनाह जी हाज़िरी नसीब मौला सभिनी जे दिलनि जूं मुरादूं पूरियूं जे ॻाल्हियूं ॿुधियूं सी उन्हनि ते अमल जी तौफ़ीक़ बुरायुनि ऐं बेफ़रमानियुनि खां बचा मासियतुनि खां बचा असांखे अबरार ऐं नेकोकार में